मजमूई माशरो मार्केट प्राइवेट सेक्टर असांजी पंहिंजी सोच उहे कम पैदा कंदी जंहिंसां एतिरनि ॿारनि खे हिन समाज खे अॻियां हलाइण जे लाइ कुझु न कुझु करिणो। त इहे ॻाल्हियूं असांखे पहिरें स्टेज ते सोचण जी ज़रूरत आहे। त माना असां वटि हिकु त इहो आहे त माना अपॉर्चुनिटीज़ छा आहिनि, कहिड़ियूं चैलेंजिस आहिनि? माना ही चैलेंजिस त असां वटि अचनि था। इहो आइडिया ऑफ डूइंग बिज़नेस आइडिया, छो जो एंटरप्रेन्योरशिप इज़ ऑल अबाउट द आइडिया दैट वट काइंड ऑफ कहिड़ो नओं आइडिया आयो आहे जंहिंजी मार्केट में हिकिड़ी स्पेस क्रिएट थिए थी। त असां वटि छा सिंध जी मार्केट या सिंध जो जेको कॉन्टेक्स्ट आहे उन में रही करे असां ॾिसूं था त असां वटि को अहिड़ो स्पेस को अहिड़ो आहे जंहिंमें असांजो नौजवान हेतिरो सारा हेतिरी सारी यूनिवर्सिटीज़ आहिनि हुन मां जेको निकिरे पियो, मुसलसल रुगो डिग्रियूं वठी निकिरे पियो, हेतिरियूं सारियूं खोड़ सारियूं डिग्रियूं आहिनि, पर उन डिग्रीज़ में जेको आहे मसलन हेॾा सारा बिज़नेस ग्रेजुएट था निकिरनि, पर को बिज़नेस ग्रेजुएट्स अची उन नौकिरियुनि जे पुठियां दौड़नि था। इंस्टीड ऑफ असां खोड़ सारा थिया आहिनि, ॾिठा आहिनि, इंटरव्यूज़ कया आहिनि, उन में ॾिठो आहे त हर को माण्हू इंटरव्यू जे लाइ थो अचे, जॉब करणी आहे, उहो पाण पंहिंजो आइडिया सां जेको आहे सो कोन थो वञे। ऐं तव्हांखां इहो कमेंट वठंदुसि त पोइ वरी आउं आसिफ़ जी स्टोरी कंदुसि। उनजो जेको असां सबबु ॾिठो आहे उहो असांजे माशरे जो हिकिड़ो मजमूई जेको हिकिड़ो अलमियो आहे त असां पाण शागिर्द जी हैसियत में हुजूं या उस्ताद जी हैसियत में हुजूं या यूनिवर्सिटी जी हैसियत में हुजूं, जिते बि असां कमु करण जे हैसियत में आहियूं, असां क्रिएटिव थिंकर कोन्हियूं के। क्रिएटिव थिंकर असां यूजुअली जेके पंहिंजे दिमाग़नि में खोड़ सारियूं जेके नंढियूं नंढियूं ख़ाका सां तयारु करे छॾिया आहिनि। क्रिएटिव थिंकर कहिड़ो हूंदो? फ़ौरन अखियूं बंदि कंदासीं त हिकिड़ो मुसविर ज़हन में अची वेंदो। क्रिएटिव थिंकर जी ॻाल्हि कंदासीं, कोई शाइर ज़हन में अची वेंदो, कोई नावेल निगार ज़हन में अची वेंदो। पर क्रिएटिव थिंकर तव्हांखे इहो कोन लॻंदो त जेको रोड ते हले थो माण्हू उनजे मुंहं में अगरि हवा सां हिकिड़ी प्लास्टिक जी थैली अची मुंहं में थी लॻे, उहो सोचे यार हिन प्लास्टिक मां छा कयां, इन जो बि त कुझु सोल्यूशन थी सघे थो, हिन मां न काई शइ थी सघे थी, इन में न जान कीअं छॾाइजे त असांजे जेके वाटर बॉडीज़ आहिनि, जेके समुंड आहिनि, उन्हनि में हेतिरो प्लास्टिक वञे थो, हीअ पाणीअ जूं बोतलूं इहे अल्टीमेटली किथे वेंदियूं, हिन खे कीअं इस्तेमालु कयां मां? इहो बि त क्रिएटिव थिंकर आहे न। त उहो जेको माहौल जुड़ंदो आहे क्रिएटिव थिंकर जो, उहो असां कोन ॾेई सघिया आहियूं ऐं असां में आहिस्ता आहिस्ता उहो पाण में पैदा करण जो इश्तियाक बि कोन्हे। हीउ स्मार्ट फ़ोन जेको आहे सो नॉलेज आहे, हिन में सभु कुझु इहो मौजूदु आहे, दुनिया सॼी करे थी वेठी। असां सॼो ॾींहुं अगरि ॾिसूं त स्क्रीन ते केतिरा कलाक लॻायूं था, पर छा असां में उहा पैशन आहे त इन्हनि शयुनि खे ॾिसूं त दुनिया में तब्दीली कीअं ईंदी? मूंखे उहा शइ बादर छो नथी करे जेका मुंहिंजे साम्हूं हले? उहो कचिरो मूंखे छो नथो? असां 12,000 टन गंद पैदा कयूं था हिकिड़े कराची शहर में, ऐं असां उते ई सरकार ते तनक़ीद कयूं था त उहे खणनि कोन था, ऐं उन में मेजॉरिटी आहे 99% माण्हू चवंदा आहिनि हीउ कचिरो जेको आहे रोड ते आहे। पर कॾहिं असां मां कंहिं हिकिड़े ॼणे सोचियो त असां 12,000 टन पैदा छो था कयूं? असां 6,000 टन बि त पैदा करे सघूं था न। दैट इज़ क्रिएटिविटी, दैट इज़ रिडक्शन ऑफ गार्बेज। उन खां पोइ जॾहिं तव्हां रिड्यूस कंदव गार्बेज खे, त पोइ तव्हां रिसाइकिल करण जी ॻाल्हि सोचींदव त हिन जो ॿियो इस्तेमालु कहिड़ो थी सघे थो, टियों इस्तेमालु कहिड़ो थी सघे थो। त इदारा, मुआशरा, इंसान गॾिजी जॾहिं इहा ॻाल्हि सोचींदा त हिकिड़ो माहौल जुड़ंदो ऐं उन खां पोइ असां कम जे तरफ़ वेंदासीं। थैंक यू मैम। इससे पहले जो अभी आसिफ के पास हम चलेंगे, क्योंकि आसिफ के पास एक स्टोरी है, और ये जो नॉर्मली हमारे पास जब भी बिजनेस की बात आती है तो वो ये सिलसिला शुरू हो जाता है कि भाई इन्वेस्टमेंट कहाँ से आएगी, पैसा कहाँ से आएगा, कहाँ कौन सा आइडिया, आप कारोबार की बात करते रहते हो। जिस नौजवान से पूछते हैं वो कहेगा भाई कारोबार की बात करते हो लेकिन पैसा कौन देगा, हमारे पास तो बैंक में रखने के लिए कोई गारंटी नहीं है, कुछ नहीं है। तो आसिफ साहब, आई थिंक योर स्टोरी इज़ अ बेस्ट एग्जाम्पल कि वो किस तरह से वो आप शेयर करें तो वो मेरे ख्याल से एक पूरा अच्छा एग्जाम्पल होगा टू स्टार्ट विथ। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शोहरा साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया कि आज की इस पुरवकार तकरीब में आपने मुझे इनवाइट किया कि मैं यूथ से इंटरेक्ट हूँ और अपना तजर्बा बयान करूँ रिगार्डिंग एंटरप्रेन्योरशिप, देयर चैलेंजेस और अपॉर्चुनिटीज़ फॉर यूथ इन पाकिस्तान। मैं सबसे पहले कहना चाहूँगा कि एंटरप्रेन्योरशिप एक ऐसा शुबाए ज़िंदगी है जो मेरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अपनाया। मेरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी एक ताजर थे, एंटरप्रेन्योर थे, और अल्लाह ताला ने इस शोबे में जितनी आफ़ियत, जितना सुकून, जितनी ग्रोथ रखी है,
शोभा ज़िंदगी के किसी भी शोबे में इतनी आफियत, सुकून और ग्रोथ नहीं रखी। मैं कहना चाहूँगा कि हमारे मुल्क का अलमिया है कि देखें, सरकारी ऑफिसर भी होना एक अच्छी बात है, लेकिन हमारी यूथ जो है इस वक्त, जो हमारे सीएसपी और पीसीएस ऑफिसर्स हैं, उनके अनड्यू प्रिविलेजेस और प्रोटोकॉल से इतनी फैसिनेटेड और इंस्पायर्ड है कि आजकल यूथ, तमाम ही यूथ जो है सरकारी नौकरी चाहती है, जस्ट बिकॉज ऑफ दियर अनड्यू प्रिविलेजेस एंड प्रोटोकॉल्स। जबकि वो सोचें कि हम एंटरप्रेन्योरशिप में आ जाएं तो उसमें हम रिस्क हलाल भी कमा सकते हैं और इसमें बाउंडलेस ग्रोथ है। जैसा कि मैं अपना एक्सपीरियंस आपके साथ शेयर करूंगा कि 2004 में मैंने मास्टर्स की इकोनॉमिक्स में, और मेरी तालीम जो है थ्रू आउट जो है गवर्नमेंट कॉलेजेस से रही है। मैंने इंटर किया गवर्नमेंट कॉलेज कासमाबाद से, बीकॉम किया मैंने सचल सरमस कॉलेज हीराबाद से। इसके बाद मैंने मास्टर्स इन इकोनॉमिक्स किया गवर्नमेंट कॉलेज कालीमोरी से। तो आप ये कह सकते हैं कि मेरा क्वालिटी ऑफ एजुकेशन जो है थ्रू आउट ऐसा नहीं रहा जैसा कि प्राइवेट स्कूल और कॉलेजेस का होता है। 2004 में एक कंसोर्शियम था 4 लोगों का, और बड़ी ही नॉमिनल इन्वेस्टमेंट से, जनरल मुशर्रफ साहब का दौर था, बड़ा ही पीसफुल साजगार दौर चल रहा था, पॉलिटिकल स्टेबिलिटी थी पाकिस्तान में, इकोनॉमिक स्टेबिलिटी थी। अगर आजकल पाकिस्तान के जो इकोनॉमिक मसाइल की जो जड़ को हम देखें तो डिवैल्यूएशन है कि एवरी 2-3 मंथ के बाद जो है डॉलर डिवैल्यू हो जाता है और इकोनॉमिक अनस्टेबिलिटी आती है, बहुत ही सिग्निफिकेंट इन्फ्लेशन आ रहा है, जिसकी वजह से हमारे पास जो है मुल्क में मसाइल पैदा हो रहे हैं। मुशर्रफ साहब के दौर में 1999 से लेकर 2008 तक कोई डॉलर 59 रुपये से 61 रुपये के दरमियान था। तो जो भी ग्रोथ थी वो जेन्युइन थी। एट दैट टाइम जो है पाकिस्तान में कॉन्सेप्ट आया कि अगर इकॉनमी को फ़रोग़ देना है तो कंज्यूमर फाइनेंसिंग के ऊपर काम करना पड़ेगा। उस पीरियड के अंदर आप देखेंगे क्रेडिट कार्ड का कॉन्सेप्ट आया पाकिस्तान के अंदर। उस वक्त में ऑटो सेक्टर के अंदर कंज्यूमर फाइनेंसिंग का कॉन्सेप्ट आया, होम अप्लाइंसेस के अंदर जो है कंज्यूमर फाइनेंसिंग का कॉन्सेप्ट आया। उससे हुआ ये कि बैंकिंग ने जो एक फैसिलिटी दी, कम कर्जे सूद पे जो है कर्जे दिए, तो उससे एक डिमांड जनरेट हुई तो कंपनीज़ के अंदर काम आया, उससे लोगों को एम्प्लॉयमेंट मिली तो लोगों की ग्रोथ हुई, ओवरऑल आपकी जीडीपी जीएनपी बढ़ी। तो जो है इसके ऊपर जो है मतलब उस पीरियड के अंदर हमने एक इंडस्ट्री लगाई, एक कंसोर्शियम ने 9.8 मिलियन रुपीस की इन्वेस्टमेंट से, और 3 ही साल के अंदर उस कंपनी ने 620 मिलियन अर्न किया। तो मैं कहता हूँ कि पाकिस्तान में जो है आइडिया थोड़ा सा उसको कि 8.9 से 600 मिलियन पे गई, वो कंपनी क्या थी? बेसिकली वो एक मोटरसाइकिल असेंबली बेस्ड इंडस्ट्री थी। था ऐसा कि पाकिस्तान के अंदर चंद ही मोटरसाइकिल मैन्युफैक्चरर्स थे, लाइक होंडा, यामाहा, सुजुकी, और उन्होंने मैक्सिमम 50% इंडस्ट्री को इंडिजनाइज किया हुआ था, और वो बहुत ही सिग्निफिकेंट और एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्राइस मार्जिन के ऊपर जो है काम कर रहे थे। तो हमने एक आइडिया अडॉप्ट किया कि हम जो है एक इंडिजनाइजेशन डिलीशन प्रोग्राम बनाएं, और हमने इंजीनियरिंग डेवलपमेंट बोर्ड को सबमिट किया कि जी हम पाकिस्तान में मोटरसाइकिल बनाना चाहते हैं। इब्तदाई तौर पे हमारे पास सरमाया कम है, तो हम एक असेंबली बेस्ड यूनिट लगाते हैं जहाँ पे हम वेंडर से आउटसोर्स पार्ट्स को डेवलप करवाएंगे अपने स्टैंडर्ड के ऊपर, और हम जो है असेंबली करेंगे, और ओवर अ पीरियड हम उसकी इंडिजनाइजेशन को बढ़ाते जाएंगे, और एक वक्त आएगा कि हम 100% मोटरसाइकिल जो है पाकिस्तान में बना रहे होंगे। उस चीज़ के ऊपर हमने कन्विंस किया, और उस पीरियड में बहुत सारी पाकिस्तान के अंदर इंडस्ट्रीज़ आई। पहले सन 2000 में पाकिस्तान के अंदर टोटल पाकिस्तान में मोटरसाइकिल मैन्युफैक्चरर्स थे 5, और 2000 से लेकर 2006 के दरमियान पाकिस्तान में मोटरसाइकिल मैन्युफैक्चरर्स हो गए 70। उससे हुआ ये कि जो मोटरसाइकिल सन 2000 में 69,000 रुपये की कंज्यूमर को मिलती थी, होंडा को वो प्राइस नीचे करके 55,000 पे लेकर आना पड़ा। तो उससे कंज्यूमर को भी फ़ायदा हुआ, और 70 इंडस्ट्रीज़ लगी, तो डायरेक्टली इनडायरेक्टली बहुत ज़्यादा एम्प्लॉयमेंट जनरेट हुई। और उस पीरियड के अंदर पाकिस्तान में सन 2000 का आप डेटा निकालेंगे
तो कोई लगभग पूरे साल में 1.5 लाख मोटरसाइकिल्स बनती थी, और सन 2005-06 के दरमियान तक ये 12 लाख सालाना तक चली गई। तो उससे विन विन सिचुएशन हुई, मतलब जो एग्जिस्टिंग कंपनीज थी उनकी भी प्रोडक्शन बढ़ी, कंपटीशन की फ़ज़ा हुई, प्रोडक्ट सस्ता हुआ, मार्केट में डिमांड हुई, और लोगों ने जो है इस तरीके से अपने काम को फ़रोग़ दिया। तो मैं समझता हूँ कि हम तमाम ही शुबाए ज़िंदगी में अगर एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट लेकर आएँ तो हम बहुत ही ग्रोथ कर सकते हैं। और देखें, दुनिया में इस वक्त उन इकॉनमीज़ की, उन्हीं मुल्कों की इज़्ज़त है जो मुआशी तौर पर मजबूत है। यहाँ पे मैं थोड़ा सा करूँगा। बेसिकली जो था आइडिया अबाउट दिस, जैसे मैम श्री ने भी जो बात की थी, इट्स अबाउट के रिसाइकलिंग, और ये जो, तो इस पे जो आपकी स्टोरी थी, इट्स अबाउट द बिर्च पावर। तो बिर्च पावर पे इसकी इंडिजिनियस इसको किस तरह से आप लोगों ने किया है, और इसकी रिसाइकलिंग इसमें क्या है, थोड़ा सा बस इसमें थोड़ा सा ब्रीफली ये बताएगा तो फिर आगे फिर दूसरा। देखिए, मैं समझता हूँ कि इंसान की हयात बसात एग्जिस्टेंस इसी में है कि वो डे टू डे अब खुद को ग्रूम करें। आप डेली एक नई क्रिएटिविटी करें, अपने ही रिसोर्सेज में लेकर, अपने ही सर्कल में रहकर। जब बैटरी का बिज़नेस 2012 में हमने स्टार्ट किया तो लगभग हम 50% से ज़ायद मटेरियल उसका इंपोर्ट किया करते थे, जिसमें कसीर ज़र मुबादला हमें पाकिस्तान से बाहर डॉलर की सूरत में भेजना पड़ता था। हम मटेरियल्स इंपोर्ट करते थे, फिर उनको वैल्यू एडिशन प्रोसेस करते थे और एक प्रोडक्ट बना के मार्केट में देते थे। ओवर अ पीरियड हमने सोचा कि पाकिस्तान जो है इस चीज़ का मुतहमल नहीं हो सकता, क्योंकि जब आप जिस मुल्क में स्क्रैच से ग्रो करते हैं, इज़्ज़त मिलती है, कमाते हैं, रुतबा मिलता है, तो आपकी एक सिंसियरिटी, डेडिकेशन होती है। इस मुल्क से हमने इज़्ज़त कमाई, नाम कमाया, पैसा कमाया, तो मैंने कहा कि हमें कुछ ऐसा करना चाहिए कि कम से कम हम पाकिस्तानी होने का सबूत दें और हमारे मुल्क का जो फॉरेन एक्सचेंज है उसको कम से कम बाहर भेजें। तो पाकिस्तान में हमारी कंपनी पहली कंपनी थी जिसने जो स्क्रैप प्रोडक्ट थे, लेट सपोज हम एक प्रोडक्ट बना रहे हैं बैटरी, तो बैटरी जब स्क्रैप हो जाती है, आप बैटरी को एक घर में यूज़ कर रहे होते हैं, जब स्क्रैप हो जाती है आप देखते हैं कि अगर आप 20-22 हज़ार रुपये के एक प्रोडक्ट घर में लेकर आ रहे हैं, जब वो इस्तेमाल कर लेते हैं, तो जब आप उसको मार्केट में लेकर जाते हैं वो 8-9 हज़ार और 10 हज़ार रुपये तक बिक रही है। उसकी रीसेलेबल वैल्यू आज से 7-8 साल पहले 1000-1500 रुपये थी, लेकिन आज वो 8-9 हज़ार रुपये में कंज्यूमर की बिक रही है, जस्ट बिकॉज कि हमने उसकी इंडिजनाइजेशन शुरू कर दी। हमने कहा ये मटेरियल पाकिस्तान में जनरेट होता है, स्क्रैप जनरेट होता है, और ये फिर यहाँ से जमा होके तरक्की याफ्ता ममालिक में चला जाता है, और वो इसकी इंडिजनाइजेशन, इसकी रिसाइकलिंग करते हैं। क्यों ना ये रिसाइकलिंग हम पाकिस्तान में करें। और आज अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में जितना भी स्क्रैप बैटरी का वेस्ट जनरेट होता है वो पाकिस्तान में इंडिजनाइज हो रहा है, और हैदराबाद जाम शोरों में 2 कंपनीज़ हैं जो बड़ी मास लेवल के ऊपर इसकी रिसाइकलिंग कर रही हैं, इन्वायरमेंटल फ्री कर रही हैं, और यहाँ से जो मटेरियल प्रोड्यूस करती हैं वो एक्सपोर्ट्स भी कर रही हैं, इवन यूएसए और यूएई कर रही हैं। जस्ट एक लाइन में इसकी मार्केट वैल्यू कितनी है अभी? इस कंपनी की मार्केट वैल्यू अबाउट 2 बिलियन। मेरे ख्याल से इस पे बनती है कि क्लैरिटी कि ये एक आइडिया था कि रिसाइकिल के इंडिजनाइजेशन के प्रोसेस में जो है किस तरह से गया है। मैम हाँ अचो था तव्हां वटि त मैम हाँ जो नेक्स्ट सवाल आहे, असां वटि जेको एंटरप्रेन्योरशिप आहे सिंध में, ऐं वरी उनजो रूरल कॉन्टेक्स्ट त वरी अञा हिकिड़ो ई अलॻि सां पूरो अचे थो वञे, त रूरल में त असांजी अञा सिचुएशन आहे, त ही छा बिहेवियर जो इशू आहे, फाइनेंसिस जो इशू आहे, हिंड्रेंसिस कहिड़े क़िस्म जी नेचर जा आहिनि? इधर इहो इंडिविजुअल जो इशू आहे, जेकॾहिं इहे इंडिविजुअल सां वाबस्ता आहे असांजी एज़ अ सोसाइटी में, या ओवरऑल जेको आहे सो असां वटि इनेबलिंग इन्वायरमेंट न आहे, या असांजी एजुकेशन जी सिस्टम में का अहिड़ी शइ आहे जेका उन माण्हू खे इन क्रिटिकल थिंकिंग जी तव्हां सवेर ॻाल्हि कई हुई, उहा क्रिटिकल थिंकिंग ई कोन पियो कराए उन ते, त माना उहो उनखे अहिड़ा सवाल पैदा करे त हू माना असांजो जेको स्टूडेंट आहे एट द यूनिवर्सिटी उहो इन जे बारे में सोचे, ऐं उन खां माना तव्हां को आइडिया खणे। इनक्यूबेशन अॼुकल्ह हर यूनिवर्सिटी में हिकिड़ो इनक्यूबेशन सेंटर तक़रीबन खुली वियो आहे, त पोइ बि अञा ताईं अहिड़ी का शइ मथे छो कोन पई ज़ाहिर थिए? त माना थोरो हिन ते एक्चुअली हिन में ॿ टे शयूं आहिनि जेके असांखे सम्झणियूं पवंदियूं। अगेन आउं ॿिए तरीक़े सां इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसंदी आहियां। इहे सभु एक्सक्यूज़िस आहिनि,
ठीकु आहे. एक्सक्यूज़िस कहिड़ा कहिड़ा आहिनि असां वटि? माशरे जो बिहेवियर. एक्सक्यूज़िस कहिड़ा आहिनि? यूनिवर्सिटियूं कमु कोन थियूं कनि. एक्सक्यूज़िस कहिड़ा आहिनि? सरकार इनेबलिंग एनवायरमेंट कोन थी ॾे. ठीकु आहे. एक्सक्यूज़िस कहिड़ा आहिनि असां वटि? नौजवान वटि फाइनेंशियल क्रंच आहे, उन वटि कोन्हे को. इहे सभु एक्सक्यूज़िस आहिनि. ऐं इनखे ॿिए तरीक़े सां अञा अॻियां ॾिसो, हिकिड़ी डेंज़ल वाशिंगटन आहे, हॉलीवुड जी इंडस्ट्री जो ॾाढो वॾो जेको आहे नालो आहे. उनखे जॾहिं अवार्ड, अकेडमी अवार्ड हिकिड़ो मिलियो त हुन ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी मोटिवेशनल स्पीच ॾिनी. उनजी हेडलाइन हीअ हुई त ईज़ इज़ ग्रेट थ्रेट टू प्रोग्रेस. ईज़ जेका सहूलियत आहे, आसानी आहे, उहा प्रोग्रेस जे लाइ हिकिड़ो थ्रेट आहे. हाणे जंहिंखे तव्हां बिहेवियर चयो, जंहिंखे तव्हां छा चयो, मुंहिंजे नज़र में इहे सभु चैलेंजिस आहिनि. जिन राइट ब्रादरान एरोप्लेन ठाहियो, उन्हनि खे कंड्यूसिव एनवायरमेंट कोन मिली हुई. जंहिं एडिसन बल्ब ठाहियो, उहो घणा दफ़ा फेल थियो, ऐं उनखां पोइ बल्ब ठाहियईं जेके हींअर रोशन आहिनि. उनखे कंड्यूसिव एनवायरमेंट कोन मिली हुई. उनखे यूनिवर्सिटियुनि घुराए जेको आहे न सो लेक्चर कोन ॾिना. उनखे MIT जो ग्रेजुएट कोन थियणो पियो हुयो. उन सोचियो त मां हीअ कयां. उन सोचियो त कीअं तब्दील थियणु खपे, अहिड़ो छा करणु खपे जेका तब्दीली अचे. त इहे सभु जेके आहिनि, इहे ज़िंदगीअ जा चैलेंजिस आहिनि. असां जेकॾहिं चवंदासीं त हिकिड़ी शाहराह हुजे, उन ते को स्पीड ब्रेकर बि कोन हुजे, उन ते अनलिमिटेड स्पीड बि हुजे, ऐं पोइ तरक़ी कंदासीं, इहो पॉसिबल कोन्हे. चैलेंज कहिड़ो आहे? पैसा कोन हूंदा, कीअं इकट्ठा करणा आहिनि. चैलेंज इहो आहे, 2 दफ़ा फेल थींदासीं त कंटीजेंसी प्लान कीअं ठाहिबो. चैलेंज इहो आहे त मूंखे अॻियां वधिणो आहे ऐं का अहिड़ी शइ ॾियणी आहे जंहिंजो मुंहिंजो मुआशरे में हीअ कंट्रीब्यूशन थी वञे. ऐं इंसान बि आहियां त हिन माहौल सां जुड़ियल बि आहियां. मुंहिंजो पंहिंजे पाण ते बि हक़ु आहे, त समाज जो बि मूं ते हक़ु आहे. ऐं उनजो हिकिड़ो प्रॉपर कारिंदो कीअं थी सघां थो, उनजो प्रॉपर वायबल पार्टनर कीअं थी सघां थो, ऐं हिन इकोनॉमी में कीअं कंट्रीब्यूट करे सघां थो. आसिफ़ ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त हिन छा सोचियो त डॉलर ॿाहिरि न वञे, असांजे मुल्क जे अंदरि हुजे, ऐं अहिड़ो कमु कयां जिते मूंखे इज़त मिले त 500 ॿियनि माण्हुनि खे नौकिरी ॾियां. इहा हिकिड़ो पैशन आहे न, जेको तव्हांखे अॻियां मूव कराए थो. त उनजे लाइ कोई ख़ासि असांखे माहौल जोड़ण जी ज़रूरत कोन्हे. सिर्फ़ु वेही पंहिंजे पाण सां ख़ुदि कलामी करण जी ज़रूरत आहे त जेका असां ज़िंदगी गुज़ारियूं था, जेको असां ॾिसूं था, उहो आसान आहे. ऐं जेकॾहिं उहो आसान आहे त पोइ असां तरक़ी कोन करे सघंदासीं. चैलेंजिस खे खणणु जेको आहे उहो इंसान. मज़हब ते बि मोटी वञिजे, अगरि उतां मिसाल कढिजनि त असां सभिनी जो ईमान आहे त आज़ा सलाहु वसलम उहो कंदा जेको रब ताला जे तरफ़ां इशारो हूंदो. पोइ हुननि जंगियूं छो विड़ियूं, हुननि पथर छो खाधा मज़हब खे फैलाइण जे लाइ, उहो तकलीफ़ूं छो सठियूं. जेकॾहिं उन्हनि वटि सभु कुझु चंड खे ॿ टुकर करे पिया सघिया त माण्हुनि जे दिलनि में ईमान बि विझी वञे हा. पर महिनत करे ॾेखारिणो हुयो. महिनत खां सवा को ऑप्शन कोन्हे को, हार्डशिप खां सवा को ऑप्शन कोन्हे को. ऐं पंहिंजे मुआशरे खे असांखे पाण खे बहितर बणाइणो आहे, इन खां सवा का सोच कोन्हे की. इहे सभु शयूं अची वेंदियूं त हर्डल्स दूर थींदियूं. थैंक यू मैम. आसिफ, इससे रिलेट करता है मैडम के उसमें से, मसलन फाइनेंसेस की भी बात की. वैसे तो एक बिहेवियरल मामला है जो मैम ने भी इसको आइडेंटिफाई किया कि हम जो है कंफर्ट जोन में रहने लगे हैं, तो इसलिए उससे बाहर नहीं निकलना पा रहे हैं. और आपको एक तो 2 चीज़ें पूछ लेता हूँ मैं, एक तो थोड़ा बिल्कुल शॉर्ट उसमें. एक तो ये कि ये आइडिया कहाँ से आया, दूसरा ये था कि इसके फाइनेंसेस, नॉर्मली जो हमारे पास चैलेंज आता है कि फाइनेंसेस कहाँ से आएंगे, तो आपको क्या फाइनेंसेस की ज़रूरत पड़ी, तो वो कैसे आप लोगों ने उसको अरेंज किया. देखिए, अगर आप ये कहें कि मैं ओवरनाइट कुछ कर जाऊं तो ऐसा नहीं होता ना. मैंने जो आपको इब्तदाई तौर पे बताया, जो इंडस्ट्री हमने मोटरसाइकिल की लगाई वो किसी और की थी. मैं वहाँ एज अ CFO सर्व कर रहा था. जब मैंने देखा कि इतनी सिग्निफिकेंट ग्रोथ हो रही है, तो उस वक्त मेरा अपना मोटिवेशन लेवल बहुत हाई था कि मुझे भी कुछ करना है. तो मैं अपनी अवेलेबल रिसोर्सेज में क्या कर सकता हूँ कि मैं खुद के अंदर वैल्यू एडिशन पैदा कर सकता हूँ. एक पैशन था, एक डेडिकेशन थी, एक कमिटमेंट था, और उसके साथ जब लगन से काम किया तो क्रेडिबिलिटी बिल्टअप की.
जब मैंने क्रेडिबिलिटी बिल्टअप की तो एक वक्त आया कि खुदा ताला की तरफ से मुझे एक फाइनेंसर मिला कि आप मेरे साथ आ जाएं एज अ वर्किंग पार्टनर। तो आप ये कहें कि मुझे तरक्की करनी है, एक बहुत बड़ा एंटरप्रेन्योर बनना है और ओवरनाइट हो जाए ऐसा नहीं होगा। आप अपनी अवेलेबल रिसोर्सेज में रहते हुए एक पैशन के साथ, डेडिकेशन के साथ, कमिटमेंट के साथ काम करें और अपनी क्रेडिबिलिटी बिल्टअप करें। मार्केट में सरमाया बहुत है, लोग ढूंढ रहे हैं काम करने के लिए, लेकिन उनको ऐसे वेंचर्स नहीं मिलते। अगर आपके अंदर कोई एबिलिटी है, आपका आइडिया है, आपके अंदर डेडिकेशन है, आपको रिसोर्स मिलेगी। जी मैम, हाँ वरी तव्हां ॾांहुं अचूं था त ही माना वे फॉरवर्ड ते था थोरो अचूं त मसलन असां वटि चैलेंजिस बि पंहिंजी जाइ ते मूंखे ईअं थो लॻे त मुंहिंजो परसेप्शन आहे ऐं उहो ग़लति आहे या सही आहे उहो बि ॾिसूं था हुन में। त माना असां कंफर्ट ज़ोन में रहूं था, जेका तव्हां ॻाल्हि कई, असां शयुनि खे करणु कोन था चाहियूं, लिथॉर्जी असांजे एटीट्यूड में। हाणे इहो उन जा कहिड़ा सबब आहिनि, उन जा साइंसी रीज़न कहिड़ा आहिनि, उन जा समाजी रीज़न कहिड़ा आहिनि या पहलू कहिड़ा आहिनि, उहो हिकिड़ो टोटली हिकिड़ी अलॻि बहस ऐं अलॻि डिबेट आहे। पर हाणे इन युथ खे आख़िर इहो अहिड़े क़िस्म जी कहिड़ी इंजेक्शन लॻाइजे जंहिंसां ही जेको पंहिंजी डोड़ शुरू करे सघनि इन पासे, उहो कहिड़ो असां वटि हिकिड़ी जेका असां मोटिवेशन हुजे जंहिंमां असां सम्झूं था त न हिननि खे माना असांखे कजनि। जीअं आसिफ जी हिकिड़ी सक्सेस स्टोरी आहे, त अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं सक्सेस स्टोरीज़ हूंदियूं, उन्हनि खे अॻियां आणे सघिजे थो या ॿियो कुझु छा करे सघिजे थो। मुंहिंजो पंहिंजो जेको तजुर्बो आहे उहो जेको चवे थो त असां चंद माण्हू जेके इहे शयूं ॾिसूं था, ॿुधूं था, उन्हनि खे जेतिरो ज़्यादा स्प्रेड करे सघिजे उनखे स्प्रेड कजे। मां ठीकु आहे, असां कंफर्ट ज़ोन में आहियूं, पर उते ई गॾोगॾु कमु बि थिए पियो। पर जंहिं लेवल जो कमु थियणु खपे, असां 200 मिलियन जी आबादी जो मुल्क आहियूं। मुंहिंजे हिकिड़े कंहिं कॉन्फ्रेंस में हिकिड़े प्रोफेसर साहिबु कोरिया जो, उन सां गुफ़्तगू पई थिए त उन चयो त असांजे मुल्क साउथ कोरिया में कंहिं बि क़िस्म जी कोई नेचुरल रिसोर्स कोन्हे, पाणी कोन्हे, असां पेनिनसुला आहियूं, उते कपह जो गुल बि कोन पैदा थींदो आहे, पर उन्हनि जा ब्लैंकेट पाण यूज़ कंदा आहियूं। असां वटि सभु कुझु आहे, ठीकु आहे, असां वटि सभु कुझु आहे। अची त 200 मिलियन जी आबादीअ जो मुल्क आहियो, अगरि जुती बि ठाहिणु शुरू करे छॾियो त 200 मिलियन माण्हुनि खे पेर में पाइण जे लाइ चप्पल त आहे न, त तव्हांजी इंडस्ट्री बूम करे वेंदी, तव्हां एक्सपोर्टर थी वेंदो हलिया। ऐं हुननि पंहिंजी स्टोरी ॿुधाई त जॾहिं हुननि वटि कुझु कोन हो त सभिनि खां पहिरियों हुननि जेका चयो त असां एक्सपोर्ट मां कमाए सघूं था। उहा कहिड़ी एक्सपोर्ट हुई, उन्हनि जा माण्हू बि सोचणु शुरू कया त असां छा एक्सपोर्ट कयूं, असां वटि त कुझु बि कोन्हे। पोइ हुननि सैलूननि ते तव्हां जेको आहे न सो जेके औरतुनि ऐं मर्दनि जा जेके वार हुया कटियल, उन्हनि मां विग्स ठाहियूं ऐं उहे एतिरे तादाद में ठाहियूं जो उहे एक्सपोर्ट करणु लॻा। ऐं उतां उन्हनि जी अपैरल इंडस्ट्रीअ जो बुनियादु पियो। उन अपैरल में अॼु ब्लैंकेट बि ठहनि था, त कपिड़ो बि ठहे थो, ह्यूज मार्केट आहे उते कपिड़े जी, जिते कॉटन कोन्हे की। असां वटि सभु कुझु हूंदे बि असां कुझु कोन था कयूं, त छो त जेको फार्मर आहे उहो पंहिंजे पाण खे फार्मर ई थियणु चाहे थो। असांखे जेको वर्ड वधाइणो आहे न, त तव्हां फार्मर भले हुजो, पर हिन वक़्तु ज़रूरत आहे प्रोग्रेसिव फार्मर थियण जी, पर एकर यील्ड वधाइण जी। इन में कोई नई रॉकेट साइंस कोन्हे, सॼी दुनिया त इन्हनि ॻाल्हियुनि ते हली वई आहे। तव्हां भले डिमांड कयो त तव्हांखे गैस मिले, केरु मना नथो करे, तव्हांजा पॉलिटिकल राइट्स जेके आहिनि, तव्हांजा जेके सोशल राइट्स आहिनि, उन जे लाइ न डिमांड कयो, पर छा असांखे इहो गवारा करे थो त असांजी हर ॿेराड़ीअ जे ॻोठ में जिते 50, 40, 30 जे क़रीब मेंहूं आहिनि, उहो सॼो ॻोठ जेको आहे उन जूं भितूं चेणनि सां थिपियल हुजनि, उते उन मां ऑर्गेनिक फर्टिलाइज़र बि न ठहे ऐं उहा बायोगैस में बि कन्वर्ट न थिए। हिकिड़ो बायोगैस जो यूनिट 10 घरनि जे लाइ हलाइण जे लाइ सिर्फ़ु 65,000 रुपया खपनि था। छा 65,000 रुपया वैल्यू आहे जेका उहे ॻोठाणा बि उन जंहिं हालति में रहनि था? तव्हां कॾहिं वञी उन्हनि खां इंटरव्यू पुछो, असां औरतुनि सां गॾु वेंदा आहियूं, चवंदा आहियूं ईज़ी लोड केतिरो कराईंदियूं, चवंदियूं आहिनि मां 1,000-1,200 थी वेंदो आहे। त असां पंहिंजी सहूलियत जे लाइ जेकॾहिं काठियूं वठणु बंदि करे छॾियूं त फॉरेस्ट घटि थींदा। तव्हांजो थीम आहे ईको जो, तव्हांजो थीम आहे पॉल्यूशन खे रिड्यूस करण जो, ऐं तव्हां सोचो त इन मञा उन्हनि नौजवाननि खे केतिरा बिज़नेसिस मिलंदा, उन्हनि औरतुनि खे केतिरी कामयाबी मिलंदी जेके स्क्रैप मां कमु कंदियूं, जेके पंहिंजी जेका एम्ब्रॉयड्री आहे उन मञा कमु कंदियूं, उन्हनि खे मार्केट ताईं वठी वेंदियूं। असां 200 मिलियन माण्हू आहियूं, पूरो मुल्क आहियूं,
पंहिंजी कंज़्यूमिंग इकोनॉमी पाण अगरि ठही वञूं हलिया, सर्कुलर इकोनॉमी ठही वञूं हलिया, त असां इम्पोर्ट खे रुगो बंदि करे छॾियूं त असांजा अधु मसला हल थी वेंदा। असांजो 98% जेको खाइण जो तेल आहे असां ॿाहिरां था घुरायूं। असां ओतिरो सूरजमुखी पैदा कोन था कयूं, असां ओतिरो ओलिव पैदा कोन था कयूं, असां ओतिरो कनोला पैदा कोन था कयूं, असां ओतिरो मस्टर्ड पैदा कोन था कयूं। 98% असांजी जेका हिते जेको एडिबल ऑयल ठहे थो पाकिस्तान में, उनजो रॉ मटीरियल बि ॿियनि मुल्कनि मां अचे थो। छा असां क्रॉपिंग नथा करे सघूं पुठियां? छा उन खे अॻियां खणी वञण जे लाइ ट्रांसपोर्टेशन नथा करे सघूं? त सवाल तॾहिं थींदो जॾहिं असां करण जी नियत रखंदासीं। त पोइ मां कहिड़ो कारोबार करे सघां थो? ज़रूरी कोन्हे त जेके 4 ॿार वेठा आहिनि उहे वञी हिकिड़ी इंडस्ट्री हणनि। इंडस्ट्री हणण वारा इंडस्ट्री हणंदा, उन्हनि खे पुठियां सप्लाई करण वारा फार्मर हूंदा, उनजो माल खणी मार्केट में पुॼाइण वारा ट्रांसपोर्टर हूंदा, उते डिस्ट्रीब्यूटर हूंदा, उते रिटेलर हूंदा, ऐं पोइ इहा हिकिड़ी नौकिरियुनि जी चेन आहे। इन जो सप्लीमेंट्री त माना इहो डिस्कनेक्ट किथे आहे? मसलन असां वटि टमाटो आहे या इवन मस्टर्ड जी बि चङी ख़ासी ग्रोथ थिए थी, ख़ासि तौर ते जेको राइस बेल्ट आहे असांजो नॉर्थ सिंध जा जेके 5-6 डिस्ट्रिक्ट आहिनि, उते माना राइस खां पोइ फौरन जेको आहे सो घणो करे माना इहो ॼांबो इहो पोखे छॾंदा आहिनि, सरे पोखे छॾींदा आहिनि ऐं उनजो थींदो आहे। पोइ उहो छो कोन थो माना उन इंडस्ट्री सां कनेक्ट थिए, या कहिड़ो माना डिस्कनेक्ट किथे आहे? अजायो ख़ौफ़ मार्केट खां डिॼ। मां वेंदमि त मूंखे हले तरक़ी मिलंदी हले कोन मिलंदी, मूंखां केरु माल वठंदो हले कोन वठंदो, पंहिंजा सेल्फ क्रिएटेड जेको सेल्फ सेंटर्ड, या हीअ ठीकु आहे न, बसि सही आहे, जेतिरो आहे ठीकु आहे, एतिरो मिली वियो। मूं वटि बाग़ हो, मूं ठीके ते ॾेई छॾियो, मथे ॾे सूर केरु पाले? हाणे जेकॾहिं असांजो रवैयो मथे ॾे सूर पालण जो हूंदो त कमु केरु कंदो? इन करे मूं शुरूअ में चयो त हार्ड वर्क खां सवाइ को ऑप्शन कोन्हे को। ऐं जेकॾहिं अॻियां वधिणो आहे त पोइ ठीकु आहे, सरकारी नौकिरी जी ख़्वाहिश रखण वारा रखनि भले सरकारी नौकिरी जी ख़्वाहिश, मेरिट जे लाइ जंग करण वारा असां बि शामिल आहियूं उन्हनि सभिनी सां गॾु। पर मूंखे रियलिस्टिकली ॿुधायो त सरकार में 13 लख माण्हू सालाना खपंदा छा? कहिड़े शोबे में 13 लख माण्हू खपंदा माण्हुनि खे? ऐं कहिड़े प्राइवेट सेक्टर ऐं प्राइवेट आसिफ ॿुधायो त 500 माण्हू, 2 इंडस्ट्रियूं हणंदो 1000 माण्हू, 3 इंडस्ट्रियूं हणंदो 10,000 माण्हू, घणियूं इंडस्ट्रियूं लॻाइणियूं आहिनि? पंहिंजा कम बि त करणा पवंदा न, ॿनियूं ॿार बि करणा पवंदा न। उन्हनि में इहो ॾिसणो पवंदो त उहो ई जेको आहे ॿिए मुल्क में 1 एकड़ में हेतिरा टन शइ पैदा थिए थी, असां वटि उनजे अधु छो थी थिए? असांजी में 10 किलो खीर जे बदिरां 6 किलो खीर छो थी ॾे? उहे कहिड़ी बेस्ट प्रैक्टिसिस आहिनि जो 6 किलो मां 10 किलो थी वञे? थोरो सो कमु करिणो आहे, पर उहो सिर्फ़ु महिनत आहे। इन जे लाइ कोई एॾी बिहेवियर चेंज कम्युनिकेशन, कोई एक्स्ट्रा यूनिवर्सिटी टेक्नोलॉजी, असांखे वर्ड खे स्प्रेड करिणो आहे, माण्हुनि खे इनकरेज करिणो आहे त डिॼो न, इहो थी सघे थो, सॼी दुनिया में थिए पियो, तव्हां बि करे सघो था। ऐं इहो जेकॾहिं मीडिया जे ज़रिए थिए, सोशल मीडिया जे ज़रिए थिए, मुख़्तलिफ़ वेहकूं थियनि, उते थिए, पर इन्फॉर्म डिस्कशन हुजे, मीनिंगफुल डिस्कशन हुजे, जंहिंमें असां मिसाल ॾियूं, माण्हुनि जे सवालनि जा जवाब एप्रोप्रिएटली ॾियूं, उनखां पोइ ई असां नौजवाननि जो इहो ज़हन में जेके बैरियर्स आहिनि उनखे टोड़े सघूं था। शुरू साहब, इसमें मैं ऐड करना चाहूँगा प्लीज़। मैं बल्कि इसी में इसी रिलेटेड भी है, जो मैं डिस्कनेक्ट की बात कर रहा था, एक तो ये पार्ट था डिस्कशन का, दूसरा ये था कि जो हमारे पास इंडस्ट्री है, जैसे आपने कहा ना मैं इंडिजिनाइजेशन के प्रोसेस में जा रहा हूँ, तो ये क्या हम फिर भी, क्योंकि ये ओलिव हो या कोई भी चीज़ें हो, ज़्यादा हम इंपोर्ट कर रहे होते हैं ना, चाहे मसलन मस्टर्ड की है तो ज़्यादा हमारा इंपोर्ट होता है, और क्योंकि इंडस्ट्री को तो बल्क में डिमांड चाहिए, तो ये आप उसको भी थोड़ा सा देखें कि रूरल और अर्बन के कॉन्टेक्स्ट में भी, इसको कॉन्टेक्स्ट में कि डिस्कनेक्ट है क्या इंडस्ट्री का और प्रोडक्शन, जो एग्री हमारी प्रोडक्शन है, और बाकी जो आप मैडम जो आपका सवाल है और जो मैडम ने अभी जवाब दिया, तो उनकी जवाब से जो है मैं ख़ास कर रहा था कि लोगों में डेडिकेशन। अब मैं उसके ऊपर रिसर्च, क्योंकि वो रिवायती तौर पे साल से कमदार जो है जिससे ज़मीन थी उसी की गंदम लगा रहा था, तो आउटपुट आती है वो मुझे बता रहा है। लेकिन क्योंकि मैं एंटरप्रेन्योर हूँ,
तो मैंने सोचा मैं इसके ऊपर रिसर्च करूं, तो फिर मुझे पता चला कि जी फैसलाबाद में वहाँ के जो आबादगार हैं वो 110 से 120 मन पर एकड़ यील्ड दे रहे हैं, जबकि उनका पानी का इस्तेमाल भी कम है। तो उसकी मैंने वजूहत पूछी कि क्या बॉटल नेक्स हैं, किस चीज़ की कमी है जो यहाँ पे कम आ रहा है। तो उन्होंने बताया जी ये अरसे से अपनी ज़मीन को लेज़र लेवल नहीं कर रहे, ट्रैक्टर के साथ उसको लेज़र लेवल चाहिए, मुझे वो दिला के दें ताकि आपका पानी है वो प्रोपोर्शनेट पहुँचे, क्योंकि पानी फील्ड के ऊपर जहाँ ज़्यादा पहुँचेगा वहाँ से भी यील्ड की कमी होगी, जहाँ कम पहुँचेगा वहाँ पे भी यील्ड की कमी होगी। दूसरा, वो जो बीज की बिजाई करते हैं वो भी रिवायती तरीके से करते हैं, तो वो भी ऑर्गेनाइज्ड वे में होना चाहिए। तो बहुत सारी चीज़ों का है कि उसमें वो DAP, NAP, यूरिया सब बराबर डाल रहे होते हैं, लेकिन यील्ड नहीं आ रही होती है। मैडम ने कहा कि वो एक माइंडसेट बना हुआ, बस जितना आ रहा है इतना ठीक है, मुझे ज़्यादा जो है ना हेडेच नहीं पालना। तो उनकी मोटिवेशन, डेडिकेशन की कमी है और एंटरप्रेन्योर माइंडसेट की कमी है, इन चीज़ों को देखना है। दूसरा, मैं जो देख रहा हूँ कि अब मार्केट में इस वक्त प्याज की जो है फसल उतर रही है। प्याज की मैंने मालूम किया कि पर मन जो प्याज है इस वक्त जो ग्रोअर है, जो आबादगार है, वो 85 रुपये की बोरी दे रहा है। मार्केट में जाएं तो 40 रुपये किलो है। तो इतना बड़ा गैप है बीच में कि आप एक 2.5 रुपये की चीज़ें मार्केट में एंड कंज्यूमर को वो 40 रुपये की मिलती है। तो अगर हम एज ए एंटरप्रेन्योर माइंडसेट देखें तो इसमें हम बहुत सारा कॉस्ट के लिए काम कर सकते हैं कि एंड कंज्यूमर तक इसको पहुंचाने के लिए जो एक्सपेंडिचर्स आएंगे उसमें ग्रोअर को भी एक अच्छी प्राइस मिल सकती है कि वो भी खुशहाल हो जाए और इसमें एम्प्लॉयमेंट भी जनरेट हो सकती है। तो हमें इसके अंदर जो है ना इनक्रेज करने की ज़रूरत है कि एंटरप्रेन्योर सिर्फ सनतों तक या ट्रेडिंग तक वाबस्ता ना रहें, वो एग्रीकल्चर बेस्ड जो है काम करें। आज सऊदीया को देखें, ऐसा मुल्क जहाँ पानी की कमी है, जहाँ मतलब तस्वुर नहीं था कि एग्रीकल्चर हो सकता है, आज वो मुल्क अपना 90 से 95% एग्रीकल्चर खुद कर रहा है। तो हमें वक्त के साथ ग्रो करने की ज़रूरत है। एंटरप्रेन्योर्स माइंडसेट की शोबाए ज़िंदगी के हर हिस्से में जो है ना पहुँचाने की ज़रूरत है। मोटिवेशंस, डेडिकेशंस डिलीवर करने की ज़रूरत है ताकि हम ग्रो करें। थैंक यू मैम। तव्हां सां जेको हाणे माना चाहींदुसि त थोरो रूरल असांजो कॉन्टेक्स्ट में जेको असांजो अदियूं ख़ासि तौर ते असां सरसों जे कॉन्टेक्स्ट में जेको स्पेशली कमु कयूं पिया, सिंध गवर्नमेंट जी बि उन में सपोर्ट आहे, यूरोपियन यूनियन जी बि सपोर्ट आहे, मुख़्तलिफ़ जेके एंटरप्राइज़िस या ॿी शयूं अचनि पियूं, इन जे हवाले सां एक्सपीरियंसिस छा आहिनि ऐं उते असांखे इहा का रे ऑफ होप का उहा चिणक ॾिसण में अचे पई त उते माना जेके असांजो घटि पढ़ियल असांजो हिकिड़ो त यूनिवर्सिटीज़ ऐं बसि पाण डिस्कशन करे चुकासीं त ओवरऑल यूथ में जेको असांजो कॉन्टेक्स्ट छा आहे, पर जिते असीं फीमेल सां इंटरेक्ट कयूं था ऐं स्पेशली जॾहिं ॻोठनि जी ॻाल्हि था कयूं, उते जो जेको आया आहिनि तजुर्बा, ऐं चाहींदुसि त उहो थोरो एक्सपीरियंसिस उहे बि शेयर कयूं। जो गवर्नमेंट ऑफ सिंध जो जेको सिंध रूरल सपोर्ट प्रोग्राम सां गॾु कमु आहे 2009 खां वठी, असांजो तक़रीबन 2009 खां वठी उन्हनि सां जुड़ियल आहियूं ऐं तक़रीबन 1.7 मिलियन औरतूं, 17 लख औरतुनि सां जेको आहे राब्तो आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां। असां इहा सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा ॾिठी त औरतूं जेके आहिनि उहे उन्हनि खे ठीकु आहे हथ जो हुनर त जेको अचे थो उन में नवाइण जी बि ज़रूरत आहे, पर जेको हिकिड़ी ख़ालिस इंडस्ट्री आहे जंहिंमें औरत तक़रीबन 95% जेका इन्वॉल्व आहे अदर देन एग्रीकल्चर, उहा आहे लाइव स्टॉक। उनखे तव्हां थोरा पैसा ॾेई छॾियो, उहा हिकिड़ी ॿकरी वठी छॾींदी, थोरा वधीक पैसा थींदा मेंह वठी छॾींदी। त मूंखे ऐं हिनखे अगरि हिकिड़ी केस स्टडी करे खणी बयानु करणु चाहियां ॿारनि सां या नौजवाननि सां या जेको बि इहा ॻाल्हि ॿुधे थो या ॾिसे थो, त मूंखे उते किथे न किथे उहो धुंधलो हिकिड़ो एंटरप्रेन्योर नज़र ईंदो आहे उन औरत जे नज़र में। त उन वटि जीअं पैसा आया त उन हिकिड़ी ॿकरी वरिती, पर असां जेके सभु ॼणा आहियूं उनखे सोचींदा आहियूं त हीअ हिकिड़ी ॿकरी वठंदी, वरी पोइ ईद ते विकिणंदी, वरी या उनजो ॿियो हिकिड़ो फर थींदो उन में उनखे रखंदी, वरी ॿियो विकिणंदी, त इहा इन सर्किल में पई हलंदी। हिकिड़ो सोचण जो तरीक़ो इहो आहे, पर उहो जेको धुंधलो तस्वुरु आहे एंटरप्रेन्योर जो, माना उहा अॻिते ग्रो करणु चाहे थी, उनखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त हिकिड़ी ॿकरी वठंदमि, उन मां 2 बचा थींदा अगरि, त उन मां 2 बीहारे वरी जेको हिकिड़ो विकिणंदमि, वरी 3 वठंदमि। त हाणे जुड़ाव कीअं थिए, उहो तव्हां जेका डिस्कनेक्ट वारी ॻाल्हि कई न, जेके ॿार नौजवान जेके पढ़ी आया आहिनि, जेके रिसर्च करे सघनि था, जेके ॾिसी सघनि था त हिनखे कमर्शियल कीअं कजे, कमर्शियल फार्मिंग जी तरफ़ कीअं वठी वञिजे, त उहो सॼो हिकिड़ो मैदान तयारु आहे।
उहा औरत उनखे जो खीर ॾुअण बि अचे थो, पालण बि अचे थो, रखण बि अचे थो, उन सां उनजो लगाव बि आहे। असां हिकिड़े थर जो ॻोठ में वियासीं त उनखे चयोसीं त अमां हीअ तुंहिंजी सफ़ा ताज़ो उनखे ॿकरीअ खे पर ॼाओ हुयो, त उनखे चयोसीं हीअ नंढड़ी असांखे ॾेई छॾ। चई छो ॾियां तव्हांखे, मुंहिंजो हीअ विकिण। चई न, इन सां मुंहिंजी धीअ खेॾंदी आहे। त उहो जेको आहे बिलोंगिंगनेस आहे, रिलेशनशिप आहे जेका एंटरप्रेन्योर जो, इहो बि हिकिड़ो कैरेक्टरिस्टिक आहे। त उहो धुंधलो एंटरप्रेन्योर उन औरत में, जंहिंखे असां बहिराड़ी जी चऊं था, उनखे चऊं था त उहा पढ़ियल लिखियल कोन्हे की, उन वटि आहे, उन वटि कहिड़ो स्किल कोन्हे, उनखे फाइनेंशियल अवेयरनेस कोन्हे, मंडी किथे आहे उनजी मालूमात कोन्हे, उनखे इहा ख़बर कोन्हे त हिन खे आउं कमर्शलाइज़ कीअं करे सघां थी, उनखे इहा मालूमात घटि आहे त एक्सटेंशन सर्विसिस सां उनजो गोश्त कीअं वधाए सघिजे थो। त उहे नौजवान जेके इहे रिसर्च करे सघनि था, जेके पढ़ी लिखी आया आहिनि, जेके उन सां कनि था, त उहे इन्वेस्टर थियनि, त उन्हनि खे हिकिड़ो सॉलिड ग्राउंड मिली वेंदो हलियो। औरतुनि जी सूरत में जेके उनजूं वर्कर हूंदियूं, लाइव स्टॉक जी सूरत में जेको उनजो प्रोडक्ट हूंदो, ऐं हू पंहिंजो सर्विसिस उन्हनि खे ॾींदो, त इहा हिकिड़ी विन विन सिचुएशन थी वेंदी। तव्हां लाइव स्टॉक जा एंटरप्रेन्योर्स तयारु करे वठंदो, जंहिंमें नौजवाननि खे बि सर्विसिस मिलंदियूं, ऐं उन्हनि औरतुनि जो बि उपरासो घर वेठे थींदो, जंहिंसां असांजी गुरबत घटि थींदी। उहो नज़र अचे थो, ऐं बिल्कुलु क्लियर नज़र अचे थो, हेतिरे कमु करण जी ज़रूरत आहे। आसिफ, अभी जो है हम इसको कंक्लूजन की तरफ जाते हैं, तो मैं इसको ये कहूँ कि भाई आपको अगर कोई नया आइडिया है कि भाई एक जो यूथ यूनिवर्सिटी से निकलता है उसको अभी क्या करना चाहिए, उसके लिए आपके पास कौन सा वे फॉरवर्ड है, क्यों, कौन सा मैसेज आप उसको देंगे जाएंगे भाई जॉब की रिसर्च, उसको वो कौन सी मोटिवेटिंग फैक्टर्स होगा उसके लिए, फैक्टर होंगे कि वो आप भाई आप एक नए आइडिया के साथ ये कौन से ऐसे चीजें पड़ी हैं सजेस्ट करेंगे जिसमें लेट्स से कि जीरो इन्वेस्टमेंट या बहुत कम इन्वेस्टमेंट में? देखिए, जहाँ तक लिमिटेशन ऑफ रिसोर्स की बात है, तो आजकल आईटी बेस्ड बिजनेस जो है पाकिस्तान में, अगर आप फैक्ट्स एंड फिगर्स देखें तो 300% के हिसाब से एनुअली ग्रो कर रहा है पाकिस्तान के अंदर। और मैं ये यूथ को मैसेज देना चाहूँगा कि यूथ अपने अंदर एक फ्रीलांस जो है ना एंटरप्रेन्योर्स तलाश करें, कि उसका पैशन, उसकी इंटरेस्ट किस शोबे में है। इस वक्त आप देखें सर्विस बेस्ड इंडस्ट्री के अंदर बहुत ही ज़्यादा ग्रोथ है। किसी ज़माने में आप कुरियर सर्विसेज के बिज़नेस को देखते थे, वो सिर्फ लिमिटेड थे डाक तक, के डाक ऑफिस से लेते थे, वो जो है जाके डिलीवर करते थे। लेकिन आज कुरियर सर्विस इंडस्ट्री जो है वो बिलियंस के अंदर जो बिज़नेस कर रहा है मंथली बेसिस के ऊपर। वो छोटी छोटी कुरियर सर्विस आप उनके ऑफिसेज में जाके देखें, जहाँ 2-2, 3-3 लोगों का स्टाफ था, अब वहाँ पे 50-50 लोग काम कर रहे होते हैं। आजकल आपका वीज़ा ड्रॉप बॉक्स एप्लीकेशन के ऊपर अप्लाई होता है। आजकल तमाम ही चीज़ ऑनलाइन जा रही हैं। तो इसके ऊपर आप देखें कि फूड पांडा है, ये क्या है, जस्ट इसमें कोई बहुत बड़ा इन्वेस्टमेंट तो नहीं है, सारा एप्लीकेशन बेस्ड काम है। तो आप देखें कि आपके पास क्या रिसोर्स है, आपके पास क्या आइडिया है, उसमें रहते हुए कोई ऑनलाइन एप्लीकेशन बनाएं और लोगों को सर्विसेज देने की जो है, आजकल डॉक्टर्स ऑनलाइन अपॉइंटमेंट्स दे रहे हैं। तो आईटी बेस्ड बिजनेस मैं समझता हूँ कि पूरी ही दुनिया इसमें बहुत ज़्यादा ग्रो कर रही है। पीपललेस इन्वायरमेंट चल रहा है, वर्चुअल चीज़ें चल रही हैं। तो इसके ऊपर आईटी के अंदर वो अपना माइंडसेट बनाएं और अपनी लिमिटेड रिसोर्सेज में रहते हुए देखें कॉन्सेप्ट से कि फूड पांडा ने किस तरह वेंचर बनाया, दराज ने किस तरह वेंचर बनाया, या करीम या उबर ने किस तरह अपने बिजनेस को इस्टेब्लिश किया। इसमें कोई उन्होंने बिलियंस की इन्वेस्टमेंट नहीं की थी। हाँ, आज वो बिलियंस ऑफ रुपीज़ और बिलियंस ऑफ डॉलर्स की एंटिटी हो गए हैं, लेकिन जब उन्होंने स्टार्ट किया था तो उनकी इन्वेस्टमेंट उनकी आज की इक्विटी से 0.1% भी नहीं होगी। थैंक यू। ये मुझे इसमें एक याद आ रहा था, हमारे एक दोस्त हैं शबीर मल्ला साहब, तो उसने भी एक लाहौर में शुरू किया था। वो समाव वो अभी वो कह रहे हैं कि कुछ उन्होंने बंद किया है। उसका जो आइडिया था वो ये था कि भाई नौकर.com, यानी घरों में जो है वो नौकर आप रखते हैं और वो फुल टाइम होता है, पेड होता है, वो सारी चीज़ें आप करता है। उसमें यह था कि भाई आपने जो जो काम करने हैं, मार्केट से लेने हैं, सफाई का करना है, जो भी चीज़ें करनी है
वो आप उनको देंगे, वो डेली आके वो आपकी सर्विसेज करेगा, या आप आज वो तो वो कंपनी उसको पुराएगी, वो CNIC भी होगा उसका, वो वेरीफाइड भी होगा, वो ट्रेसेबल भी होगा। तो आपने जो है वो ऑनलाइन उससे मंगवाए और वो सारी चीज़ें। इस तरह से आजकल तो बहुत से इसमें आइडियाज़ चल रहे हैं, लेकिन ये ज़्यादातर उन ग्रेजुएट्स के लिए फ्रेश और न्यू जो भी आ रहे हैं मार्केट में, कि ये टू कम अप विद आइडियाज़ एम इन विद दी जो छोटे से आइडियाज़ हैं। मैम तव्हां असांखे हाणे जेको लास्ट में तव्हांखे चाहींदुसि, उन खां पोइ असां माना क्लोज़िंग ते वेंदासीं, त तव्हां छा था सजेस्ट कयो? ॿ तरीक़ा आहिनि, ॿिनि आस्पेक्ट्स खे साम्हूं था रखूं। छो जो हिकिड़ो त रूरल जो आहे, ऐं रूरल में जेके पढ़ियल न आहिनि, घटि पढ़ियल आहिनि, उन्हनि जे लाइ, उन्हनि में औरतूं मर्द छोकिरा छोकिरियूं सभई अची था वञनि। ऐं ॿियो असां वटि जेको ओवरऑल जेको यूथ जेको पढ़े थो, इहो इन जे लाइ त तव्हां वे फॉरवर्ड छा सजेस्ट कंदो? वे फॉरवर्ड जेको आहे न उहो ई आहे जेको असां गुफ़्तगू हेसि ताईं कई आहे। एंटरप्रेन्योरशिप जे कॉन्टेक्स्ट में अगरि असां ॾिसंदासीं त पहिरीं ॻाल्हि कमु करिणो आहे। ॿियो ईमान इन ते त का बि शइ फज़ूल कोन्हे की, ऐं आइडियाज़ जे लाइ हार्वर्ड यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट हुजणु ज़रूरी कोन्हे को, कंहिं MIT मां पढ़ियल हुजणु ज़रूरी कोन्हे को। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो मिसाल रिपीट थी कयां त तव्हां कंहिं रोड ते हलंदो ऐं कंहिं तव्हांजे मुंहं में थेली अची हवा उॾाए हणे थी, त उहो तव्हांखे आइडिया ॾिए थो त मां हिन मञा जान कीअं छॾायां। उतां तव्हां हिकिड़ी पूरी रिसाइक्लिंग इंडस्ट्री खोले सघो था। त आइडिया तव्हांजे आसपास मौजूदु आहिनि, करण जी नियत, महिनत जी नियत, इहा अर्बन ऐं रूरल ॿिन्ही जे लाइ उन्हनि जी इन्वायरमेंट में जेका शइ मौजूदु आहे उनखे कीअं बहितर करे सघिजे थो, कहिड़ी तरीक़े सां बहितर करे सघिजे थो। पॉइंट छा आहे, इहो बहितर छो करणु खपे? छो त असांखे ज़िंदगी उहा खपे जंहिंमें क्वालिटी हुजे। असांजा माण्हू, असांजा जेके मुआशरे में रहंदड़ भेणूं भाइर औरतूं मर्द बुज़ुर्ग, उन्हनि खे क्वालिटी लाइफ खपे, ऐं क्वालिटी लाइफ जीअं असां रहूं था उनखे कोन चइबो आहे। उन में क्वालिटी आणण जे लाइ असां कीअं क्रिएटिविटी पैदा कयूं, छा कयूं, अहिड़ो कीअं कजे। तव्हां ॾिसंदा हूंदव त अक्सर तव्हांखे इन ते असां तनक़ीदी तरीक़े सां चवंदा आहियूं, मर्द सॼो ॾींहुं होटलुनि ते वेठा हूंदा आहिनि। हिकिड़ो आइडिया आहे, ठीकु आहे, मर्द होटलुनि ते वेठा हूंदा आहिनि न, त उन होटल जे भरिसां कहिड़ी क्रिएटिविटी करे सघिजे थी? छा उन होटल जी शिकिल मटाए सघिजे थी? उते कोई चेस जी गेम स्टार्ट करे सघिजे थी त जीअं माण्हुनि खे मैथमेटिक्स सम्झ में अची वञे, उहा का सेलिंग पॉइंट ठही सघे थी जिते माण्हू अची बीहनि। असां जेके असांजा मसइला आहिनि उन्हनि खे असां सॉल्यूशन्स में कीअं कन्वर्ट कयूं। अगेन उहा ॻाल्हि, क्रिएटिविटी, प्रॉब्लम सॉल्विंग, डिजिटल लिटरेसी, बिलोंगिंगनेस, रिलेशनशिप, इहे उहे शयूं आहिनि जंहिंसां असांखे एंटरप्रेन्योर थियणो आहे। एंटरप्रेन्योर जो मतिलबु कोई बिग इंडस्ट्रियल टाइकून कोन्हे को। पंहिंजो कमु जेको तव्हां शुरू कयो, जेको तव्हांखे डिसेंट लिविंग स्टैंडर्ड ॾे वठी वञे, जेको तव्हांखे हिकिड़े मयार ज़िंदगी ॾे वठी वञे, उनखे एंटरप्रेन्योरशिप चइबो, जंहिंसां तव्हांजो बि गुज़ारो थिए ऐं उन कम सां मुआशरे खे बि फ़ाइदो थिए। उहो अर्बन जे लाइ बि आहे, रूरल जे लाइ बि आहे। जेके ॿार यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी निकिरनि था, नौकरियूं जे लाइ सदाईं कोशिशि कनि, इम्तिहाननि जे लाइ ज़रूरु कोशिशि कनि, पर हिकिड़ी स्टेज ते उहो केर बि उनखे कोन थो रोके त तव्हां क्रिएटिव थिंकिंग बंदि करे छॾियो, सोचणु बंदि करे छॾियो, आइडिया ॾियणु बंदि करे छॾियो। मिसाल जे तौर ते मूंखे आइडिया अचे थो, आउं सरकारी नौकरी में आहियां, ऐं कुझु कोन थी कमु करे सघां, आई शुड गिव माई आइडिया टू आसिफ एंड पीपल लाइक हिम, त हिन आइडिया खे इंडस्ट्री में कीअं कन्वर्ट करे सघूं था, असां जुड़ी कमु कीअं करे सघूं था। ऐं नौकरी थी कयां, ऐं कोन थी बिज़नेस करे सघां। त असां पंहिंजा जेके बैरियर्स ठाहे छॾिया आहिनि, वे फॉरवर्ड सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि बैरियर्स खे टोड़े कमु करण जे जज़्बे सां मुआशरे सां लाॻापियल रहे। हीउ ॿियो केरु कोन अची ठीकु कंदो। जेके बि असांजा मसइला आहिनि, तालीम हुजे, सिहत हुजे, रोड रस्ता हुजनि, पॉल्यूशन हुजे, इन्हनि जा हल असां वटि मौजूदु आहिनि। असां उन्हनि शयुनि खे हल करे सघूं था। तव्हां पीलियूं टैक्सियूं कॾहिं कॾहिं मिलंदियूं आहिनि। हाणे तव्हां करीम खे जो कान सो कयो, तव्हांजे घर अची वेंदी आहे। बाइकिया ते नौजवान वेंदा आहिनि, इहा अॼु खां 5 साल पहिरीं सोचो हुई छा?
पर सभिनी खे ट्रांसपोर्टेशन मिले थी न, हल अची वियो आहे न। फूड पांडा ते माण्हुनि जी इन्वेस्टमेंट ज़ीरो आहे, जीअं आसिफ़ ॿुधायो। पर 500 किचन्स माना खाधो अचे थो पियो, जेको तव्हांजे घर ते डिलीवर करण वारो बॉय बि अचे थो, उनखे अलॻि नौकिरी आहे, 500 किचन अलॻि हलनि था। त अहिड़े क़िस्म जा रूरल अर्बन कॉन्टेक्स्ट में मूं क्रॉप जे हवाले सां बि ॻाल्हि कई, मूं लाइव स्टॉक जे पोटेंशियल जे लाइ ॻाल्हि कई। 200 मिलियन माण्हू, उन्हनि जी खुराक, अगरि असां पर एकड़ यील्ड डबल करे वठूं त सभिनी जे लाइ विन विन सिचुएशन आहे न। ग़रीब खे बि मिलंदो, सप्लाई साइड वधी वेंदी त वेजिस उनजी जेका आहे न प्राइस घटि थी वेंदी, सभु माण्हू ख़रीद करे सघंदा। जेकॾहिं डिमांड हाई हूंदी, असां पैदा ई कोन कंदासीं, इम्पोर्ट ते बिलीव कंदासीं, त ग़रीब अञा ग़रीब तर थींदो वेंदो। सो लेट्स फोकस ऑन दीज थिंग्स, वी कैन डू इट। ऐं इहो जेको जुमिलो आहे त असां करे सघूं था, इन ते ईमान ऐं एतबार हुजे, इहो वे फॉरवर्ड। यस, तव्हांजी ॻाल्हि त वी कैन डू इट ॻाल्हि आहे। अगरि कंहिंजो को क्वेश्चन आहे त कंहिंखे त पोइ पुछी वठो, न त आउं हिकिड़ो पंहिंजो कॉमेंट ॾेई छॾियां। तव्हांखे सुवाल आहे? ओके, सो आउं मैम जी ॻाल्हि खे अॻियां वधंदे त मसलन इहो आहे त बैरियर जी ॻाल्हि आई, त इहो बैरियर किथे आहे? जेकॾहिं इहो बैरियर को फिज़िकल आहे त 4 मज़दूर वठी ढाए सघूं था, पर जेकॾहिं इहो बैरियर तव्हांजे दिमाग़ में वेठो आहे त इनखे ॿियो केरु बि नथो ठाहे सघे, इनखे तव्हांखे पाण खे ठाहिणो पवंदो। इन जे लाइ ॿियो केरु बि तव्हांजे लाइ ॿाहिरियों माण्हू न ईंदो। जेको तव्हांजे अंदर में जेके वेठल बैरियर्स आहिनि, उहे एॾियूं वॾियूं दीवारूं आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु तव्हां पाण ई जेको आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा त इहे तख़लीकार बि तव्हां आहियो उन जा, इन बैरियर जा, इन रुकावट जा तख़लीकार बि तव्हां पाण आहियो, ऐं उन खे टोड़णो बि तव्हांखे पाण खे पवंदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कीअं टुटंदो? कंहिं रोशनीअ सां टुटंदो। ऐं उहा रोशनी छा आहे? अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जो लिटरेचर पढ़णु, अहिड़े क़िस्म जे माण्हुनि सां वेहणु, ऐं हर ॻाल्हि में शयुनि खे क्रिटिकली ॾिसणु। छो जो क्रिटिकल थिंकिंग जी जेका मैडम ॻाल्हि कई, असां माना हर इहो हूंदो त इहो किचिरो कंहिं कयो आहे, पहिरीं उन सां वञी विढ़ण जी त कंदासीं, त बाबा इहा थैली मुंहं में लॻी आहे, पहिरीं वञी उन सां फॾो करियूं, इहा थैली आई किथां। इहो कोन ॾिसंदासीं त छा इहा थैली रुॻो मूंखे कोन लॻी आहे, पर इहे मुआशिरे जे हर माण्हू जे मुंहं में इहा थैली लॻी पई आहे, ऐं इन जो को मुस्तक़िल हल थी सघे थो, को इन मां कारोबार थी सघे थो। ऐं इहा थैली जेका लॻी आहे, इहो किचिरो, जीअं अॻियो न कचरा दो सोना लो, या अहिड़े क़िस्म जो जेको रिसाइकलिंग जो जेको हले थो, इहो सॼो असां हेॾो सारो किचिरो प्रोड्यूस था करियूं। 12,000 टन जेकॾहिं रुॻो कराची जो पर डे जो आहे, वॉट अबाउट द रेस्ट ऑफ द प्रोविंस, वॉट अबाउट द रेस्ट ऑफ द कंट्री? हेतिरी सारी जेका वञे पई, प्लास्टिक खां वठी हर शइ असांजी। असां वटि सिंधी में त ॾाढो ज़बरदस्त हूंदो हो, कपिड़ो वेस्ट थींदो हो, पुराणो थींदो हो, रिलियूं ठाहे छॾींदा हुआ, रिली या अहिड़े क़िस्म जो। यानी इहे रिसाइकल इंडस्ट्रीज़ असां वटि पहिरीं शयूं मौजूदु हुयूं, जेके हाणे असां वटि ख़तमु थी वियूं आहिनि हलियूं। ऐं हाणे हिन वक़्त में ज़रूरत आहे त नौजवान जेको आहे सो पंहिंजनि यूनिवर्सिटीज़ में जितां खां अचे, पहिरीं इन आइडिया खे त ॾे, हुनखे मौक़ो त ॾे, उनजो ॿिज त पोखे, त बाबा वण त तॾहिं थींदो न जॾहिं मूंखे कुझु करिणो आहे। ऐं छो इहो करिणो आहे? त रुॻो पंहिंजे लाइ छो सोचिजे? एंटरप्रेन्योर त उहो हूंदो आहे जेको सिर्फ़ु पंहिंजे रोज़गार लाइ न, पर उहो 50 ॼणनि 500 ॼणनि ॿियनि खे बि रोज़गार ॾींदो। आसिफ़ जो केस असांजे साम्हूं आहे, त अहिड़े क़िस्म जो जेको हिकिड़ो माना माण्हू आहे, जेकॾहिं इहो वेठो हुजे हा उते नौकिरी कंदो रहियो हुजे हा CF जो, त हीउ शायदि हीउ बि हिकिड़ो मुलाज़िम हुजे हा, अॼु हिते न हुजे हा असांजी डिस्कशन में। पर हीउ इन लाइ वेठो आहे हिते, त हिन सिर्फ़ु इन लाइ न सोचो, हिन जे करे पाण पंहिंजो ठाहियईं कारोबार, पर हाणे केतिरनि माण्हुनि खे रोज़गार ॾियो वेठो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, आउं बि हुनजो बेनिफिशरी आहियां, तव्हां बि हिन जा बेनिफिशरी आहियो। उहे कीअं आहियूं? त असां जेके बैटरियूं वठूं था, ऐं उहा बैटरी जेका सेल था कयूं, पुराणी वारी UPS वारी बैटरी, उनजो अघु जेको आहे सो वधीक थो मिले, त उनजो महिरबानी उनजो आसिफ़ जी आहिनि। थैंक यू वेरी मच। और तव्हां त वञो मैम, ही तव्हांजे लाइ जेके आहिनि से कुझु आहिनि, ऐं सॉरी आसिफ़, इहे तव्हांजो। थैंक यू तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। ऐं आख़िर में हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल ऐं इज़ार सुमरो साहब ऐं उनजी सॼी टीम जो थोराइतो आहियां त जिन ही अपॉर्चुनिटी ॾिनी ऐं तव्हां सां कम्युनिकेट कयां थी। थैंक यू वेरी मच।